नाज़रीन, सिंध गवर्नमेंट जा तालीम दोस्ती जा पिता पधरा तालके गड़ियासीन जे मुख़्तलिफ़ प्राइमरी स्कूलनि में अॼु बि मासूम ॿार तालीम खां वांझियल आहिनि। उते मौजूदु तालीमी इदारनि में अॼु बि गॾ ऐं चौपायो माल ॿधल आहे। वधीक अचो त तफ़सील वठूं था असां पंहिंजे सचाई न्यूज़ जे नुमाइंदे शमीर अली जमाली खां। जी शमीर, ॿुधाइजो छा तफ़सीलात आहिनि? जी कमांडो, बिल्कुलु अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गड़ियासीन जे सिंध में तालीमी तबाही किनारे ते पहुतल आहे। गड़ियासीन तालके जा केतिरा ई स्कूल वरियनि खां बंदि आहिनि। केतिरनि ई स्कूलनि में फर्नीचर ऐं किताबनि जी खोट आहे। यूनियन काउंसिल निम शरीफ़ जे ॻोठ गोराम ख़ान जाफ़री जा सवे मासूम ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। केतिरनि ई सालनि खां स्कूल में उस्ताद मुक़ररु न थियण करे बिल्डिंग ज़बून हाल थी वियूं आहिनि। चौदीवारी मुकमल रही पट थी वियूं आहिनि, जॾहिं त सिंध में तालीम खे बहितर बणाइण वारो ख़्वाब बि पूरो न थी सघियो आहे। ॻोठाणनि कश्मीर जाफ़री, दोदो ख़ान, मोहम्मद एवज़, गुलज़ार जाफ़री, मोहम्मद अयूब, सुल्तान अहमद, मासूम शागिर्दनि नसीबुल्लाह, अहमद अली, हमीदुल्लाह, सदरदीन, रुखसाना नाहिद, गुलबख्श, सुमेरा ॿियनि सां गॾु एहतजाज कंदे चयो त हिन महिल ताईं उस्ताद बि मुक़ररु न थी सघियो आहे। सवे मासूम ॿार तालीम जे ज़ेवर खां महरूम बणियल आहिनि। स्कूल में गॾ ऐं जानवर पंहिंजा देरा जमाए छॾिया आहिनि। मासूम ॿार ढोर चाढ़ण ते मजबूर थी विया आहिनि, जॾहिं त मासूम ॿारनि खे तालीम ॾियण लाइ ऐं ॻोठ में उस्ताद पिणु मुक़ररु न थी सघिया आहिनि। हिननि चयो त असीं केतिरा ई भेरा आला ऑफिसरनि वटि दायो आहे, पर उस्ताद मुक़ररु अञा ताईं न करे ॾिनो वियो आहे। हिननि चयो त ख़ुदारा असांजे ॻोठ में उस्ताद मुक़ररु करे ॾिना वञनि त जीअं असांजा ॿार तालीम जे ज़ेवर सां मुनवर थी सघनि। हिननि वधीक वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, वज़ीर तालीम, स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी, MNA गौसबख्श खान मार, DC शिकारपुर ऐं ॿियनि वस वारनि खां घुर कई त ॻोठ जे स्कूल में उस्ताद मुक़ररु करे असांजे मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल संवारियो वञे। शमीर अली जमाली, सचाई न्यूज़, गड़ियासीन। नाज़रीन, वधीक ॻोठाणनि सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो, स्कूल आहे, असां उन जे बारे में चवंदा त असांजो स्कूल खुले, बचड़ा पढ़नि, असांजा बचड़ा तमामु रुली विया आहिनि, मास्तर कोन्हे, असांजो बिल्डिंग बि गवर्नमेंट ॾिनो आहे, महिरबानी कई अथई, पर बिल्डिंग जो तदारत कोन थो थिए। महिरबानी करे असां अपील इहो था कयूं त असांजो स्कूल खुले ऐं बिल्डिंग जो मरामत थिए। कॾहिं को बंदि आहे? असांजे वॾो घटि में घटि 15 साल थिया आहिनि स्कूल बंदि आहे। असांजो इहो अपील आहे त असांजो स्कूल खुले ऐं असांजा बचड़ा ख़ुशहाल थियनि, पढ़नि। घणा ॿार? साईं 50 थींदा असांजे ॻोठ में, ऐं उसे पासे को बि ईंदा आहिनि, घणा ई ॿार ईंदा आहिनि, ईअं सम्झो 100 ॿार थी वेंदो। अपील आहे तालीम वारनि इदारनि खे, सभिनि खे अपील आहे त असांखे उस्ताद ॾिनो वञे। असांजा ॿार तमामु रुली विया आहिनि, 100 ॿार ॿाहिरि हुते हुते रुलनि था, को माल जे कढा, को बकरियुनि जे कढा, का शइ न आहिनि। ॾिसो त पाण केतिरा ॿार आहिनि, ॿाहिरियों अचनि था, उहे बि तक़रीबन 150-100 ॿार थी वेंदो। हाणे बि साम्हूं तव्हां ॿार ॾिसो था, इहे अॼु बि तव्हांजी मीडिया जी महिरबानी थी आयो, पर कोई ऑफिसर हिन महिल ताईं असांजे ॻोठ न आयो आहे, न छा थियो आहे, कोई बि तदारत असांजो नथो थिए। असीं ग़रीब आहियूं, छा आहियूं, असांजो कुझु बि नथो थिए। असांजी इहा अपील आहे DC खे, सभिनि खे अपील आहे त असांखे उस्ताद ॾिनो वञे, असांजो बिल्डिंग जो मरामत कई वञे।